जी नाज़रीन, रिहाम ख़ान पाकिस्तान रिपब्लिक पार्टी जो ऐलान करे छॾियो आहे। रिहाम ख़ान जंहिं क़िस्म जो सरप्राइज़ कराची में ॾिनो ऐं जंहिं क़िस्म जी प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन हींअर ताईं जेकॾहिं संजीदा हल्कनि खे इन बहस में शामिल नाहे कयो त घटि में घटि इहो जेको बहस आहे उन बहस पंहिंजे संजीदगी खां ॿाहिरि ई सही, पर कंहिं न कंहिं क़िस्म जो जेको आहे उहो बहस जो हिसो बणिजण वारो जेको मामिलो आहे उहो असांखे हर जॻह ते नज़र अचे थो। ऐं जेको वैक्यूम आहे उन वैक्यूम जे अंदरि जॾहिं बि बहस हिकु संजीदा नोयत ते पहुचे थो त रिहाम ख़ान जो नालो जेको आहे उहो बि इन सॼी सूरत हाल में ज़ेर बहस ज़रूरु अचे थो। तव्हां प्रायोरिटी लिस्ट ते उनखे कहिड़ो बि नंबर ॾियो, पर रिहाम ख़ान कराची में पंहिंजी पार्टी ठाहिण जो जॾहिं ऐलान कयो त उहो बहस हिते इस्लामाबाद जे अंदरि बि महसूसु कयो वियो। पर हाणे सवाल इहो आहे त हिकु त मुल्क जे अंदरि जेको इमरान ख़ान जेल में आहे, यानी तहरीक इंसाफ़ जो मामिलो आहे, ऐं इमरान ख़ान जी जेका घरवारी आहे बुशरा बीबी साहिबा, उहा इमरान ख़ान सां जेल में अंदरि आहे। ऐं इमरान ख़ान साहब जी जेका अॻूणी घरवारी आहे जमाइमा ख़ान साहिबा, जेका लंडन में पंहिंजनि ॿारनि सां आहे, उहा बि हींअर पंहिंजनि बयाननि जी सूरत में साम्हूं आई आहे। ऐं उनजा ॿार बि, यानी इमरान ख़ान साहब जा ॿार, उन्हनि जे हवाले सां बि ऐलान थियो आहे त उहे पाकिस्तान अचण जो इरादो रखनि था। पार्टी इन हवाले सां जेको अलीमा ख़ान साहिबा यानी इमरान ख़ान साहब जी भेण बि इन हवाले सां ऐलान कंदे नज़र अचे थी। उन करे रिहाम ख़ान जो कराची में वञी पार्टी जो ऐलान करणु, इन जो इहो मक़सदु, जेकॾहिं रिहाम ख़ान इमरान ख़ान जी साबिक़ा घरवारी न हुजे हा त इहो बहस जेको आहे बिल्कुलु ईअं हुजे हा जीअं शाहिद ख़ाक़ान अब्बासी साहब नई पार्टी जो ऐलान कयो आहे, या जीअं ॿिया जेके पार्टियुनि जा ऐलान करण जे हवाले सां इरादा रखनि था, त बहस उन क़िस्म जो हुजे हा। पर ज़ाहिर आहे त बावजूदु इन जे त रिहाम ख़ान जो तालुक़ु हींअर इमरान ख़ान सां न आहे, पर इहा जेका सूरत हाल आहे त इमरान ख़ान जी साबिक़ा जेका घरवारी जमाइमा ख़ान जेकॾहिं लंडन में मुतहरिक थी आहे, ऐं हिकिड़ी जेका इमरान ख़ान जी मौजूदा घरवारी बुशरा बीबी साहिबा इमरान ख़ान सां जेल में आहे, ऐं अलीमा ख़ान साहिबा जेका इमरान ख़ान साहब जी भेण आहे, उहा जेल खां ॿाहिरि एहतिजाज कंदे नज़र अचे थी, बयानबाज़ी कंदे नज़र अचे थी, त इमरान ख़ान जी साबिक़ा घरवारी रिहाम ख़ान साहिबा बि मैदान में हींअर अची चुकी आहे। हाणे बहस खे इन अंदाज़ में वठिजे। ज़ाहिर आहे त 4 ॾींहं अॻु असां इहो बहस करे रहिया हुआसीं त जमाइमा ख़ान साहिबा पंहिंजनि पुटनि खे इजाज़त ॾींदी या न ॾींदी। जमाइमा ख़ान साहिबा जा जेके पुट आहिनि, इमरान ख़ान साहब जा जेके पुट आहिनि, उहे पाकिस्तान ईंदा या न ईंदा। इन विच में हाणे रिहाम ख़ान साहिबा बि पार्टी जो ऐलान कयो आहे, ऐं पार्टी जे ऐलान खां पोइ इहो सरप्राइज़ रिहाम ख़ान साहिबा जे हवाले सां जेको साम्हूं आयो, त ज़ाहिर आहे त इहो अचानक इन क़िस्म जो जेको मामिलो आहे उहो रिहाम ख़ान साहिबा कीअं कयो। छो जो जेकॾहिं पार्टी ठाहिण जो मामिलो हो त उहो अॻु में किथे न किथे उन जी जेका आहे सा बहस जी जेका शुरूआत आहे उहा किथे थींदे नज़र अचे हा। पर जीअं ई कराची जे अंदरि रिहाम ख़ान साहिबा, छो जो रिहाम ख़ान साहिबा पहिरियां ई सहाफ़ी गैर मुल्की जेके इदारा आहिनि उन्हनि सां गॾु हुन सहाफ़त जो आगाज़ कयो, पाकिस्तान जे अंदरि सहाफ़त जो आगाज़ कयो ऐं TV चैनल्स में कमु कयो। ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे त हुनजी हींअर जेका वजह शोहरत आहे, उहा वजह शोहरत इमरान ख़ान साहब सां शादी खां पोइ वारी, यानी साबिक़ा अहलिया तौरु जेका शोहरत आहे उहा बरक़रार आहे। ऐं उन ई शोहरत जे हवाले सां रिहाम ख़ान साहिबा जेका आहे उहा हींअर ताईं सुञाती वञे थी, चाहे मुल्क जे अंदरि हुजे चाहे मुल्क जे ॿाहिरि हुजे। पर संदसि इहो ख़्यालु आहे त जेको सिंध जे अंदरि फीडबैक आहे, यानी हुनखे दावत आहे, ऐं पहिरीं दावत बिल्कुलु हुनजे पंहिंजे, त उहा सिंध जे उमरकोट शहर जे अंदरि शहरनि जो चवणु आहे त तव्हां हितां अची इलेक्शन विढ़ो। तव्हांखे यादि हूंदो त हीअ जेके थर जा इलाइक़ा आहिनि, हींअर बि जेका लाल माली उते इलेक्शन विढ़ी, हिकु पासे पाकिस्तान पीपुल्स पार्टी ऐं ॿिए पासे समूरियूं एंटी पीपुल्स पार्टी बेशमूल मुस्लिम लीग नवाज़ ऐं PTI उते गॾु हुई। थर उहो इलाइक़ो आहे, हीअ थर उहो इलाइक़ो आहे जिते शाह महमूद कुरैशी साहब बि PTI जा वाइस चेयरमैन, उहे बि उतां इलेक्शन विढ़ंदा आहिनि ऐं उहे उतां वॾी तादाद में वोट खणंदा आहिनि। उन करे उते इहो चवणु रिहाम ख़ान साहिबा जो त थर जा जेके शहरी आहिनि उहे चवनि था रिहाम ख़ान साहिबा खे त उते अची इलेक्शन जेका आहे सा विढ़नि। ऐं ईअं सिंध जे अंदरि 9 चेहरनि जी, ज़ाहिर आहे त पाकिस्तान जे अंदरि 9 चेहरनि खे आणण जी ॻाल्हि कई आहे, त इहा त हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त सॼे पाकिस्तान में हाणे हिते नवां चेहरा सॼे पाकिस्तान में रिहाम ख़ान साहिबा कहिड़ा आणे सघे थी, इहो त हिकिड़ो जॾहिं संजीदा बहस इन हवाले सां शुरू थींदो ऐं पार्टी जे अंदरि वाक़ई का संजीदगी ॾिठी वेंदी। छो जो इलेक्शन कमीशन में तव्हां वेंदो त ख़बर न आहे त पार्टियुनि जो जेको अंग आहे उहो तव्हांखे केतिरो नज़र ईंदो, रजिस्टर्ड पार्टियुनि जो। तंहिं करे हीउ जेको मामिलो आहे, इहो मामिलो अञा बहस जी जेका संजीदगी आहे उहा अख़्तियार न आहे कई।
पर सिंध जे अंदरि रिहाम ख़ान जो इहो चवणु त उते नवां चहिरा आणिबा या उते बि वॾो फीडबैक आहे, पूरे पाकिस्तान जे अंदरि वॾो फीडबैक आहे। हाणे रिहाम ख़ान जे ऐलान जो हिकिड़ो मक़सदु इहो आहे त तहरीक इंसाफ़ खे थ्रेट ॾिजे या इहो महसूसु कराइजे त इमरान ख़ान जे मुक़ाबले में हिकिड़ी जेका साबिक़ा घरवारी उन सां गॾु आहे ऐं मौजूदा जेका घरवारी बीबी बुशरा साहिबा उहा उन सां गॾु आहे, त साबिक़ा अहलिया जेका रिहाम ख़ान साहिबा आहे उहा बि हिकु अलॻि पार्टी ठाहे थी ऐं उनजो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो जीअं इमरान ख़ान साहिबु नया पाकिस्तान जो नारो लॻायो हो, त हाणे रिहाम ख़ान साहिबा पाकिस्तान रिपब्लिक पार्टी ऐं जंहिंजो हिकिड़ो तसवुर बि मौजूदु हुजे थो जॾहिं तव्हां पाकिस्तान रिपब्लिक पार्टी जी ॻाल्हि कयो था, त इन जो मक़सदु किथे न किथे सोशलिज़म या उन पुराणे ज़माने जे बयानीअ सां सलाड़ियल नज़र अचे थो। त ही उन इमरान ख़ान जे ई नैरेटिव खे काउंटर नैरेटिव तौरु रिहाम ख़ान साहिबा इहो ऐलान कयो आहे त जीअं बहस जी हद ताईं घटि में घटि मामिलो इन पासे हुजे या सिंध जे अंदरि मुतबादिल तौरु जीअं हू पाण चवे थी त सिंध जे अंदरि वॾो फीडबैक आहे ऐं उनखे हासिलु करण जे लाइ यानी पीपुल्स पार्टी खे थ्रेट तौरु रिहाम ख़ान साहिबा वञी कराची में इहो ऐलान कयो आहे। ज़ाहिर आहे त जेकॾहिं पीपुल्स पार्टी जे साम्हूं इहे बहस उथारिबो त उहे बिल्कुलु ईअं ई टहक ॾींदा जीअं ऐवान सदर में सदर आसिफ अली ज़रदारी खे हटाइण जे हवाले सां जॾहिं सदर आसिफ अली ज़रदारी जे साम्हूं इहो सुवालु रखिजे थो त उहे टहक ॾींदे नज़र अचनि था, त रिहाम ख़ान जे ज़िक्र सां बि पीपुल्स पार्टी वारा ईअं ई टहक ॾींदा त सिंध में पीपुल्स पार्टी खे हाणे जेकॾहिं ख़तरो हूंदो त छा उहो रिहाम ख़ान खां हूंदो। पर इहो जेकॾहिं मैदान ते सियासी तौर ते जेकॾहिं चइजे त रिहाम ख़ान कहिड़ो मुक़ाबिलो करे सघे थी या पार्टी ठाहे सघे थी या पार्टी में जान पैदा करे सघे थी, त ज़ाहिर आहे इन मां ई मिसाल साम्हूं आहे त रिहाम ख़ान जो पंहिंजो सिर्फ़ु नालो आहे, बाक़ी इर्द गिर्द कंहिं बि क़िस्म जी कहिड़ी सूरत हाल नज़र नथी अचे। पर जंहिं बयानीअ सां जंग करणी आहे रिहाम ख़ान खे उहो बयानियो इमरान ख़ान जो नज़र अचे थो ऐं उनखे काउंटर करण जे लाइ रिहाम ख़ान साहिबा शायदि ॿिए हवाले सां न सही पर मीडिया जे अंदरि ऐं ख़ासि तौर ते सोशल मीडिया जे अंदरि उन बयानी खे काउंटर करे सघे। इन सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे शायदि एतिरो थ्रेट न हूंदो, न ई इन ऐलान सां न ई बयाने सां, पर तहरीक इंसाफ़ इन हवाले सां ज़रूरु सवालनि जे जवाब में नज़र ईंदी। पर बहरहाल ही जेका शुरूआत आहे रिहाम ख़ान साहिबा जी त हू पार्टी जो ऐलान करे थी, इहो ऐलान उन वक़्तु ई वधीक बहस हेठि अची सघंदो जॾहिं मुख़्तलिफ़ जेके संजीदा हल्का आहिनि उनखे संजीदगी सां इनखे बहस में आणींदा। हींअर ताईं जेका इहा ख़बर आहे उहा ख़बर जेका प्रायोरिटी लिस्ट ते शायदि संजीदगी वारे नंबर ताईं न पहुती आहे।